नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त तालीम खाते जी स्टेयरिंग कमेटी जो सूबाई वज़ीर सईद गनी जी सदारत हेठि इजलास थियो आहे। इजलास में सिंध में तालीमी इदारा मरहलेवार खोलण जी सिफ़ारिश कई वई आहे। तालीम खाते जी स्टेयरिंग कमेटी तरफ़ां 15 सेप्टेम्बर खां 9 दर्जे खां मथे वारनि क्लासनि जो तदरीसी अमल शुरू कराइण जी सिफ़ारिश कई वई आहे। स्टेयरिंग कमेटी 28 सेप्टेम्बर खां नर्सरी खां 8 दर्जे ताईं जे क्लासनि जो तदरीसी अमल शुरू करण जी पिणु सिफ़ारिश करे छॾी आहे। नाज़रीन अहम ख़बर एक दफ़ो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं त तालीम खाते जे स्टेयरिंग कमेटी जो सूबाई वज़ीर सईद गनी जी सदारत हेठि इजलास थियो आहे। इजलास में सिंध में तालीमी इदारा मरहलेवार खोलण जी सिफ़ारिश कई वई आहे। तालीम खाते जी स्टेयरिंग कमेटी तरफ़ां 15 सेप्टेम्बर खां 9 दर्जे खां मथे वारनि क्लासनि जो तदरीसी अमल शुरू कराइण जी सिफ़ारिश कई वई आहे। स्टेयरिंग कमेटी 28 सेप्टेम्बर खां नर्सरी खां 8 दर्जे ताईं जे क्लासनि जो तदरीसी अमल शुरू करण जी पिणु सिफ़ारिश करे छॾी आहे।